नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में इंजीनियर इरीगेशन रोड़ी डिवीज़न कंडियारो शबीर भुट्टो जी करप्शन ऐं नाअहली ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ अलाउंस पारां आबादगारनि सां गॾु नेशनल हाईवे खां एहतिजाजी रैली कढी वई है। इरीगेशन ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते ज़फ़र खोसो, वाजिद हुसैन, अब्बासी, आबादगार मंजूर मंगरियो वाहिद ऐं ॿियनि चयो है त इंजीनियर इरीगेशन रोड़ी डिवीज़न कंडियारो शबीर भुट्टो करप्शन जी इंतहा करे छॾी है। माण्हुनि जा इरीगेशन खातनि सां लाॻापियल मसला हल करण लाइ तयारु न आहे। रोड़ी कैनाल में किन पियल आहे, जंहिं मां भरपासे जे ॻोठाण ऐं ज़री आबादी खे नुक़सान पहुची रहियो आहे। सॼो इलाइक़ो सिम थी वञण जो ख़दशो आहे। बार बार शिकायतूं कयूं वियूं पर को बि तदारक नथो कयो वञे। कूड़ा बिल ठाहे पैसा हड़प कया पिया वञनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, FIA नेब इख्तियारनि इरीगेशन खाते जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त कंडियारो इरीगेशन इंजीनियर जी करप्शन ऐं नाअहली जो नोटिस वठी संदुस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।